अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल राबेल जी ज़बरदस्त अपडेट अची चुकी है तव्हां सां दोस्तों शेयर कंदा हलूं। दोस्तों राबेल ड्रामे में काफ़ी वॾा अदाकार जुड़ी चुका आहिनि, जंहिंमें मज्जू लाड़ आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी आहे, कीरो बुर्ड़ो आहे ऐं काफ़ी ॿिया बहितरीन सुठे में सुठा अदाकार राबेल ड्रामे में जुड़ी चुका आहिनि। राबेल ड्रामो ॾींहों ॾींहुं बहितरीन मां बहितरीन थींदो वञे पियो ऐं तमामु जल्द इन जा टीज़र अचण वारा आहिनि दोस्तों। पहिरियों टीज़र ईंदो, पोइ ॿियो टीज़र ईंदो, उन खां पोइ टियों टीज़र, वरी दोस्तों इन जो जेको आहे प्रोमो ईंदो, पोइ एपिसोड हलायो वेंदो। ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी तव्हां ख़बर आहे केॾो सीनियर अदाकार आहे, जंहिं ड्रामे में हू हूंदो आहे उन ड्रामे खे 4 चंड लॻी वेंदा आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, हिन ड्रामे में वॾी महिनत कई वञे पई। हीउ केतिरनि वारनि जो ड्रामो आहे, केतिरनि वारनि जो प्रोडक्शन आहे। ऐं दोस्तों इहो ॿुधाईंदो हलां तव्हांखे, हिन ड्रामे नालो मटायो पियो वञे, तमामु जल्द नओं नालो तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरियों हिन ड्रामे जो नालो हुयो राबेल, हाणे चेंज कयो पियो वञे। फ़िलहालु असां तव्हांखे राबेल जे नाले सां ॿुधायूं था। हिन ड्रामे जो हीरो अब्बास गुल ओडाणो आहे, तव्हांखे त ख़बर आहे। बिलावल खोखर बि आहे। चैनल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा।